नाज़रीन तव्हांखे घारो शहर खां अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त घारो थाणे जी ड्यूटी दौरान एएसआई अली गुल चांडियो जो पंहिंजो पान ते फायर करे ख़ुदकशी करे छॾी। खेसि ॻणती जोगी हालत में रूरल हेल्थ सेंटर आंदो वियो, जिते हिन दम दणी हवाले करे छॾियो। नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर घारो शहर खां अफ़सोसनाक ख़बर शेयर कंदा हलूं। घारो थाणे ते ड्यूटी दौरान एएसआई अली गुल चांडियो जो पंहिंजो पान ते फायर करे ख़ुदकशी करे छॾी। खेसि ॻणती जोगी हालत में रूरल हेल्थ सेंटर आंदो वियो आहे, जिते हिन दम दणी हवाले कयो वियो। वधीक तफ़सील वठूं था पारस न्यूज़ जे रिपोर्टर जावेद सिंधी खां। जी जावेद, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी, घारो थाणे ते मुक़रर एएसआई अली गुल चांडियो अॼु सुबुह सवेर ड्यूटी दौरान घारो थाणे अंदर पंहिंजो पान ते सरकारी राइफल सां 2 फायर सीने ते करे ख़ुदकुशी करण जी कोशिश कई। फायरिंग जा आवाज़ ॿुधी थाणे ते मौजूद पुलिस एहलकारनि ज़ख़्मी एएसआई अली गुल चांडियो खे ॻणती जोगी हालत में रूरल सेंटर पहुचायो, जिते ज़ख़्मी एएसआई अली गुल चांडियो ज़ख़्मनि जी सट न सहंदे फ़ौत थी वियो। आख़िरी इतला ताईं ख़ुदकुशी जो कारण मालूम न थी सघियो आहे। जी।